जी नाज़रीन, ख़बर है करमपुर में करमपुर डियाणी स्टान ते नामालूम चोर डॉक्टर इमाम शेख जी अस्पताल जा ताला टोड़े डॉक्टर वटि अमानत तौर रखियल ग्राहक जो 80 तोला चांदी जूं 2 हसियूं ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया आहिनि। वाक़े जो पुलिस के इतला अस्पताल मालिक थाने ते पहुची वाक़े की रिपोर्ट दाखिल कराए छॾी। ॿिए तरफ़ याद रहे तो काफ़ी वक्त का करमपुर शहर में घरन दुकान में चोरी समेत मोटरसाइकिल चाबी चोरी जा वाक़या पेश ईंदा पिया अचन। शहर जा चौकीदार और पुलिस अघूर निंड सुतल आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर डियाणी स्टान ते नामालूम चोर डॉक्टर इमाम शेख जी अस्पताल जा ताला टोड़े डॉक्टर वटि अमानत तौर रखियल ग्राहक जी 80 तोला चांदी जूं 2 हसियूं ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया आहिनि। वाक़े जो पुलिस के इतला अस्पताल मालिक थाने ते पहुची वाक़े की रिपोर्ट दाखिल कराए छड़ी है। नाज़रीन, अवांखे इहा आगाही ॾींदा हलूं। काफ़ी वक्त का करमपुर शहर में घरन दुकान में चोरी समेत मोटरसाइकिल चाबी चोरी जा वाक़या रोज़ जो मामूल बनियल आहिनि, जॾहिं त शहर जा चौकीदार और पुलिस अघूर निंड सुतल आहिनि। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।